एक ॿी अहम ख़बर आहे नौशेरे फिरोज़ मां अवां सां शेयर कयूं पिया। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज गुम कयल नौजवाननि जे वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। सेशन जज पारां 5 नौजवाननि जे गुम थियण जी रिपोर्ट तलब कई वई, जॾहिं त पुलिस अमलदारनि खे तुर्त रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं नौशेरे फिरोज़ ज़िले मां सनाउल्ला, अमानुल्ला लाशारी, अतीक बिस्तड़ो, अज़ीज़ बंगवार ऐं शर्जील तगड़ गुम थियलनि में शामिल आहिनि। नौशेरे फिरोज़ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज गुम कयल नौजवाननि जे वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। सेशन जज पारां 5 नौजवाननि जे गुम थियण जी रिपोर्ट तलब कई वई आहे। पुलिस अमलदारनि खे तुर्त रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। नौशेरे फिरोज़ ज़िले मां सनाउल्ला, अमानुल्ला लाशारी, अतीक बिस्तड़ो, अज़ीज़ बंगवार ऐं शर्जील तगर गुम थियलनि में शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी सां लाइन ते मौजूद आहे। ज़ाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, नौशेरे फिरोज़ के डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहरी जेको आहे ज़िले नौशेरे फिरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि मां गुज़िरियल 2 हफ़्तनि दौरान 5 नौजवाननि जे मुबैना तौर ते लापता ऐं खमिजी गुम थियण वारे वाक़े जेको आहे नोटिस वरितो आहे ऐं लाॻापियल सब डिवीज़न जे DSPs ऐं SHO खां जेको आहे रिपोर्ट तलब करे वरिती आहे ऐं ॿुधाए पियो वञे त पटीज़न सां तालुक़ु रखंदड़ सनाउल्ला ऐं अमानुल्ला लाशारी ऐं मेहरापुर सां तालुक़ु रखंदड़ असुल जेको वेठल आहे मच्छर जो अतीक बिस्तड़ो ऐं अज़ीज़ बंगवार, शर्जील तगड़ जेके नौशेरे फिरोज़ सां तालुक़ु रखनि था, हिननि खे गुज़िरियल 2 हफ़्तनि खां जेको आहे इहे लापता आहिनि। मुबैना तौर ते चयो पियो वञे त हिननि खे जेको खंबी गुम कयो वियो आहे। वारस सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सोशल मीडिया ऐं मीडिया ते हिननि जी गुमशुदगीअ जे लाइ मुसलसल एहतिजाज थी रहिया आहिनि, पर हिन महिल ताईं कंहिं लाॻापियल धुरियूं जेके आहिनि हिन जी लापतगी या गुमशुदगी जो नोटिस न वरितो आहे या ज़िम्मेवारी क़बूल न कई आहे। जंहिंखां पोइ सेशन जज नौशेरे फिरोज़ जेको आहे हिन वाक़े जो नोटिस वरितो आहे ऐं हुन फौरी तौर ते लाॻापियल पुलिस अख़्तियारनि खां जेको आहे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। जी ठीकु आहे ज़ाहिद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण।